सलामकुम। लर्निंग विद NMS ऑफिशियल यूट्यूब चैनल ते तव्हांखे भलीकार चऊं था। तव्हांजे अॼु जे सिंधीअ जो टीचर नूर मोहम्मद सुमरो तव्हां सां मुखातिबु आहे ऐं उमेद कजे थी त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा। असांजे अॼु जेको सिंधीअ में पढ़ंदासीं उहो HST या SST 16 ग्रेटरी जॉब्स सिंध पब्लिक सर्विस कमीशन वारनि जे तरफ़ खां जेके वठी रहिया आहिनि। अॼु पाण उन्हनि जे बारे में पढ़ंदासीं सिर्फ़ु सिंधी पोर्शन जे लाइ। जिन सिंधी पोर्शन सिलेक्ट कयो आहे उन्हनि जे लाइ असांजो हीउ वीडियो या हीअ लेसन उन्हनि जे लाइ तमामु बहितरीनु काराइतो साबित थींदो। उमेद त आहे त तव्हां मुंहिंजो हीउ वीडियो मुकमल ॾिसंदा। 81 नंबर सवाल आहे, मोहम्मद बख्श जो तख़ल्लुस कहिड़ो आहे? जवाब वासिफ़। 82 नंबर सवाल आहे, हाफ़िज़ जो तख़ल्लुस कहिड़ो आहे? जवाब अहसन। 83 नंबर सवाल आहे, अब्दुल्ला जो तख़ल्लुस कहिड़ो आहे? जवाब अकेली ऐं सरशार। 84 नंबर सवाल आहे, अब्दुल वासिअ जो तख़ल्लुस कहिड़ो आहे? जवाब अब्द। मूं पोइ वीडियो में ॿुधायो हो तख़ल्लुस माना शाइर पंहिंजो नालो शाइरीअ में कहिड़े क़िस्म जो आणे थो, उनखे तख़ल्लुस चइबो आहे। 85 नंबर सवाल आहे, सिंधी नसर जा झूने में झूना अल्फाज कंहिंजी मलफूज़ात में मिलनि था? जवाब मखदूम अब्दुल रहीम गरोड़ी। 86 नंबर सवाल आहे, शाह करीम ऐं ख्वाजा मोहम्मद लोहारी वारे जो तैलीमात असुल कहिड़ी ॿोलीअ में आहे? जवाब फारसी। 87 नंबर सवाल आहे, क़ुरान शरीफ़ जो सिंधी तर्जुमो कंहिं कयो जंहिंजो तालुक़ मटियारी ज़िले सां हो? जवाब आख़ुंद अज़ीज़ुल्लाह। 88 नंबर सवाल आहे, सिंधी ॿोली में ॿियो तर्जुमो थियल किताब कहिड़ो आहे ऐं उनजो मुतरजम केरु आहे? जवाब तारीख़ मासूम दीवान नंदीराम। 99 नंबर सवाल आहे, मीरा मोहम्मद शाह किथे जो हो? जवाब टिखण। 90 नंबर सवाल आहे, मुफ़ीदुल सेबान सत सुधा तौरी जो लेखक केरु आहे? जवाब मीरा मोहम्मद शाह। उमेद कजे थी त तव्हांखे मुंहिंजो हीउ वीडियो बिल्कुलु पसंदि आयो हूंदो। अहिड़ा ॿिया वीडियो ॾिसण में मिलंदा, ॾिसंदा रहो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल लर्निंग विद NMS।